जी तो नाज़रीन, प्रोग्राम के अॻिते वधायूं थे हलूं था पंहिंजे टे सेगमेंट जी तरफ़। इन सेगमेंट में असां अव्हां खे शोबिज़ जा आर्टिस्ट, शोबिज़ दी दुनिया, एंटरटेनमेंट इहो सभु ॾेखारींदा आहियूं। त अॼु असां सां गॾु इन सेगमेंट जे हवाले सां हिकु ख़ासि महिमान मौजूदु आहिनि, जेके ॻाल्हाईंदियूं, जेके पिणु आर्टिस्ट बि आहिनि, जिन उर्दू चैनल्स ते बि कमु कयो आहे, सिंधी मीडिया में सिंधी चैनल्स ते बि ड्रामा कया आहिनि, कमु कयो आहे घणो सारो। सो असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि कोमल ख़ान साहिबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कोमल कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। कोमल, महिरबानी अव्हां जी जो अव्हां अॼु असांजे प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। थैंक यू सो मच। शुक्रिया, महिरबानी तव्हांजी, मूंखे इनवाइट कयो तव्हां। थैंक यू। अच्छा कोमल, हिन वक़्तु जेके टीवी चैनल्स आहिनि असांजा, उहे तमामु घणी ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। त मूंखे ॿुधायो त सिंध में या असां वटि सिंधी मीडिया में जेको चइजे त वॾे पैमाने ते का प्रोडक्शन नथी थिए, त तव्हां छा सोचे सिंधी मीडिया में आयो? तव्हां बिल्कुलु सही था चओ, ईअं ई आहे। पर सिंधी मीडिया में आर्टिस्ट बि सुठा आहिनि, राइटर बि सुठा आहिनि, डायरेक्टर बि सुठा आहिनि, असांजा प्रोड्यूसर बि सुठा आहिनि, कमु करण वारा तमामु सुठा आहिनि। पर उन्हनि खे बजट नथो मिले एतिरो। अगरि उन्हनि खे सही बजट ॾिनो वञे न त हू पंहिंजी माशाल्लाह महारत में माहिर आहिनि। सही। अच्छा, सिर्फ़ु बजट जी खोट आहे? जी जी, बिल्कुलु सम्झो। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे, जंहिंजे करे काफ़ी असांजा सुठा नामवर आर्टिस्ट आहिनि जेके उहे पोइ ते हलिया विया आहिनि वीचारा, अॻिते नथा अचनि, छो जो उन्हनि खे उन्हनि जे मयार जो नथो मिले बजट। सही। तव्हांखे त हाणे कुझु ई अरसो थियो आहे अदाकारी वारे शोबे में ईंदे, त अव्हां छा थियो सम्झो त ॿियनि कहिड़ियुनि शयुनि जी खोट आहे अपार्ट फ्रॉम बजट? सुठे आर्टिस्टनि खे हमेशह वेलकम कजे, छो जो असांजा आहिनि सीनियर जेके आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खे त अव्हां ॾिसे थी ऐं उन्हनि पंहिंजो नालो ठाहियो आहे हिन मुल्क में। मां चाहींदसि त नवनि आर्टिस्टनि खे बि मौक़ो ॾिनो वञे, छो जो नया फेस जेके हूंदा आहिनि न, हिकु एनवायरमेंट खे यानी फ्रेश हो कराईंदा आहिनि, फील कराईंदा आहिनि। सो ज़रूरु उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे, इन जी आहे कमी। सही। बाक़ी सुठा राइटर त माशाल्लाह आहिनि असांजा, उन्हनि खां सुठो कमु वरितो वञे त ज़रूरु माशाल्लाह। माना ईअं सोचो त टैलेंट खे असांजी जेका मीडिया आहे उहा घटि थी वेलकम करे। जी जी, न्यू टैलेंट खे, नया चेहरा जीअं माण्हुनि जे साम्हूं अचनि, असां उहो ई रवायती उहे बि हुजनि ज़रूरु, उन्हनि खां बग़ैर अधूरा आहिनि असांजा चैनल्स, असांजा मीडिया, उहे बि हुजनि ज़रूरु, पर नए टैलेंट खे बि वेलकम कयो वञे। अच्छा, सोशल मीडिया जे हवाले सां बि छा चवंदियूं? जीअं अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, त इहो अव्हां छा था सम्झो त अव्हां अदाकारनि लाइ हिकिड़ी नेमत आहे या प्रेशर आहे, दबाव आहे? ही जेको सोशल मीडिया ई आहे न, इन ही इमेज घटि करे छॾी आहे असांजे टीवी चैनल्स जेके आहिनि न, छो जो हर कोई पंहिंजो चैनल पाण ठाहियो वेठो आहे, पाण खोलियो वेठो आहे ऐं पंहिंजी पब्लिसिटी उते बि कनि था, उते बि अर्निंग कनि था। सो इन जे करे मां सम्झां थी हिन चैनलनि जी ज़रूरत नथी पवे आर्टिस्टनि खे। काफ़ी अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके बैक साइड ते हलिया विया आहिनि, उन्हनि पंहिंजी इहा सम्झो खोले छॾी आहे। सोशल मीडिया हिकिड़ी तरह मतिलबु फ़ाइदेमंद बि आहे ऐं चैनल्स जे लाइ नुक़सानदेह बि आहिनि। पर हो त चवनि था न त असां चैनल्स मां बि कमायूं पिया, वरी सोशल मीडिया मां बि असांजी अर्निंग थिए पई, त हो त सुठे प्रॉफिट वारे उन शइ में वञनि पिया। अदाकारनि लाइ तव्हां छा था सम्झो? अदाकार छा इन उन में अर्निंग में नथा अचनि? उहे लॉस में न आहिनि, उहे फ़ाइदे में आहिनि बिल्कुलु इन ॻाल्हि जे करे, छो जो ही मोबाइल आहे न, इहो सभु कुझु हिन में अची वियो आहे, सभु कुझु हर चीज़ हिन में अची वई आहे। बिल्कुलु। हाँ बिल्कुलु। अच्छा, तव्हां ड्रामनि में औरतुनि जा किरदार कया आहिनि, त उन में अवी छा थियो सम्झो त औरतुनि जा उहे जेके किरदार आहिनि उहे हक़ीक़त जे केतिरो वेझो आहिनि? जेके किरदार आहिनि उहे हक़ीक़त ई हूंदा आहिनि, तॾहिं हू किरदार ठहंदा आहिनि, मां ईअं सम्झंदी आहियां। सही। ऐं जेके किरदार ॾेखारिया वेंदा आहिनि चैनल्स ते असांजे, इहे हूंदा आहिनि, कंहिं न कंहिंजी कहानी हूंदी आहे। बिल्कुलु हक़ीक़त जे बरअक्स तमामु क़रीब हूंदा आहिनि इहे जेके बि किरदार हूंदा आहिनि, मां ईअं सम्झां हक़ीक़त ते बेस्ड हूंदा। हाँ बिल्कुलु बिल्कुलु। सही। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां बि शोबिज़ में आहियो, जीअं अगरि को माण्हू शोबिज़ में अचे थो त उनजे लाइ टैलेंट वधीक ज़रूरी हूंदो आहे या समटाइम्स लक ऐं क़िस्मत बि कमु ॾेखारे वेंदी आहे? मां सम्झां थी ॿई ज़रूरी आहे, लक बि आहे ऐं टैलेंट बि आहे। ऐं काफ़ी हंधि इहो आहे जो टैलेंट अॻिते आहे,
सही। चाहे उन में ख़ूबसूरती हुजे न हुजे, लेकिन उन इंसान जे अंदरि टैलेंट एतिरो आहे जो उहो अॻिते निकिरी थो वञे। टैलेंट बि काफ़ी मायने रखे थो, बाक़ी लक त आहे ई आहे, बिल्कुलु लक ज़रूरी आहे। लक ज़रूरी आहे तव्हांजो हुजणु। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां मीडिया में वञो त इहा हिकिड़ी अहिड़ी फील्ड आहे जेके माण्हू तनक़ीद जो घणो निशानो बणाईंदा आहिनि, त अव्हीं उन तनक़ीद खे कीअं थियूं हैंडल कयो? मां त इग्नोर कंदी आहियां, जेका ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि इग्नोरेंस इज़ द बेस्ट पॉलिसी। बिल्कुलु बिल्कुलु मां इग्नोर कंदी आहियां। ॾिसो, इंसान कंहिंजी ख़ुशी में ख़ुशि न आहिनि थींदा, ईअं ई आहे, ठीकु आहे न। ऐं फील्ड काई बि सुठी बि न आहे, ख़राब बि न आहे, मां ईअं सम्झंदी आहियां। सभु कुझु इंसान जे पंहिंजे हथ में हूंदो आहे। बाक़ी माण्हू जी हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे, कोई उनखे कहिड़े नज़रिए सां ॾिसे थो, कोई उनखे कहिड़े नज़रिए सां ॾिसे थो। अच्छा, अॼुकल्ह जो जेको हिकिड़ो ड्रामनि जो ट्रेंड हली रहियो आहे, असां ॿुधूं पिया, ॿुधण में इहो अचे पियो थो त 10,000 रुपयनि में जेका असां ड्रामनि जी क़िस्त तयारु थिए थी, ऐं उनजो ऑब्वियसली जीअं तव्हां बि हिकिड़ी ॻाल्हि कई त बजट जी घटिताई आहे, पर अव्हीं इहो ॿुधायो त जेका अदाकारी जो भला मुआवज़ो केतिरो हूंदो आहे? इहा वीचारनि सां नाइंसाफ़ी आहे। डायरेक्टर आहिनि, जेके प्रोड्यूसर आहिनि, जेके एॾी महिनत करे रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे कमु। यकीन कयो, मां कयां थी, मां सिंधी ड्रामो कयो आहे, हाणे KTN ते मुंहिंजो ऑन एयर आहे। सो मां ॾिसंदी आहियां केतिरी महिनत कनि था असांजा प्रोड्यूसर, डायरेक्टर, लेकिन उन्हनि खे ओतिरो सिलो नथो मिले। ऐं अदाकारनि खे बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, उन्हनि खे मिलंदो त हू पे कंदा न आर्टिस्टनि खे। उन्हनि खे ई नथो मिले, हू पंहिंजो जेके एक्सपेंसिस आहिनि उहे सभु कढी करे पोइ जेका मतिलबु थिए थी उहो आर्टिस्टनि खे ॾियनि था। भला अप्रोक्सीमेट केतिरी थी थिए अंदाज़ो हिकिड़ो? मुख़्तलिफ़ आहे, कोई डिपेंड न आहे, कोई फिक्स न आहे। किथां खां शुरू किथे ख़तमु? हर कोई पंहिंजे लेवल जे हिसाब सां वठे थो। जो वॾो आर्टिस्ट आहिनि असांजा, उहो पंहिंजे हिसाब सां डिमांड कनि था, ऐं प्रोड्यूसर जे सम्झ में अचे थो त उनखे साइन कनि था। ठीकु आहे, पर अंदाज़न हिकिड़ी केतिरी उन्हनि जी, मतिलबु मार्केट में अगरि को नौजवान अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि खे ख़बर हुजे त जेका असांजी इंडस्ट्री जी मार्केट आहे उहा हितां शुरू थिए थी, हिते ख़तमु थिए थी, त उहो हिकिड़ो अंदाज़ो त ॿुधाए छॾियो। मां सम्झंदी आहियां जेके असांखे पर्दे जे हुन साइड वेही करे ॾिसनि था न, उहे तमामु घणे हुन में आहिनि, ख्वाबनि में आहिनि, ख़यालनि में आहिनि, त असांखे तमामु घणी हो मतिलबु करे रहिया आहियूं, पैसो, दौलत, शोहरत न। महिनत आहे जेतिरी, एतिरी आहे न अर्निंग, एतिरी कोन थी थिए। महिनत काफ़ी आहे। ऐं हुजे इहा वरी असांजे जेके आहिनि, असांजा इदारा आहिनि वॾा, जेके हो कंदा आहिनि, सपोर्ट था कनि, इन्हनि खे ख़्यालु करणु घुरिजे। जेको हक़ आहे उन्हनि खे ॾिनो वञे आर्टिस्टनि खे। भला शोबिज़, सिंधी शोबिज़ इंडस्ट्री एतिरी सफ़ा मयार उनजो छो न उथी सघियो आहे, वधी सघियो आहे, उनजो मयार छो किरंदा था वञनि? इहो मूंखे पाण सम्झ में न ईंदी आहे ॻाल्हि, छो एतिरो मतिलबु रुझान घटि थी वियो आहे असांजी सिंधी मीडिया जो। न त ही नया चैनल खुलिया हुया जॾहिं, त हर कोई आवाम ॾिसे पई, ॾींहुं राति ॾिसे पई। यकीन कयो, हिकु हिकु डायलॉग, हिकु हिकु सीन, हिकु हिकु ड्रामो यादि हूंदो, हिकु हिकु किरदारु यादि हूंदो हुयो। जी, हाणे इग्नोर था कनि, हाणे नथा ॾिसनि, अलाए पोइ छा मसइलो आहे, मूंखे पाण में सम्झ में न ईंदी आहे। अञा असां हुन मसइले जी खोज में आहियूं। मां इहो बि सम्झां थी कि सुठा सुठा प्रोग्राम पेश कया वञनि, ताकि एंटरटेनमेंट मिले आवाम खे, माण्हुनि खे, कि न ॾिसी करे बि उन ॾे स्टॉप थी वञे उन चैनल ते, कि भई हा मतिलबु कोई प्रोग्राम हले थो, इंफॉर्मेटिव आहे, हा, त इनखे ॾिठो वञे। अच्छा कोमल, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां थिएटर्स में कमु कयो आहे, या जेके असांजे सिंध जे शहरनि में मुख़्तलिफ़ थिएटर्स थियनि था, या अॼुकल्ह उन थिएटर्स जो रुझान खे तव्हां कीअं थियूं ॾिसो? थिएटर जो रुझान काफ़ी आहे, मां ॾिठो आहे, ऐं मां वेंदी बि आहियां, अटेंड बि कंदी आहियां प्रोग्राम अक्सर, ऐं हाणे मां रिसेंटली कया बि आहिनि प्रोग्राम। हा, उनमें तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? को अहिड़ो वाक़ियो थिएटर जे दौरान जेको अव्हां असां सां शेयर करणु चाहियो? थिएटर जेको आहे लाइव परफॉर्मेंस आहे, उनखे मैनेज करणु आर्टिस्ट जे हथ में हूंदो आहे। जेको असांजा ड्रामा था ठहनि, या असांजा फिल्म आहिनि, छा बि आहिनि, उनमें कट आहे या कुझु बि आहे, उनमें यानी तव्हां रोके करे सीन करे वरी उनखे सही करे तव्हां कंटिन्यू करे सघो था, एडिट थी थो सघे। लेकिन स्टेज ड्रामो ॾाढो डिफ़िकल्ट आहे, उनखे लाइव करणु ऐं अवाम जे सामने, उहो तमामु घणा हो बि कंदा आहिनि, क्रिटिसाइज़ बि कंदा आहिनि, सामने वेही करे, न छॾंदा आहिनि, बख़्शंदा न आहिनि, तव्हां खां थोरी बि मिस्टेक थी वञे न त फ़ौरन उते
त काफ़ी मुश्किल कमु आहे, लेकिन तव्हां हिनखे कंटिन्यू कंदा आहियो पोइ एक्सपर्ट थी वेंदो आहे इंसानु ऐं हुनखे संभाले वेंदो आहे त हिनखे कीअं मां संभाले वञा, या काई लाइन मूंखां मिस थी वई आहे त हुनखे कीअं मां मैनेज करे वञा, त उहो आर्टिस्ट जे हथ में हूंदो आहे। सही। अच्छा, अवां जीअं कमु कयो आहे उर्दू चैनल्स ते बि कमु कयो आहे, उर्दू ड्रामनि में कमु कयो आहे, साॻी रीति तव्हां सिंधीअ में बि कमु कयो आहे, सिंधी ड्रामनि में जेको मयार अगरि चइजे उर्दू ड्रामनि जो ऐं सिंधी ड्रामनि जो, उन में केतिरो फ़र्क़ु आहे? तव्हांखे भला वधीक मज़ो किथे आयो? ॾिसो, मां वरी बि उहा ई ॻाल्हि चवंदसि, बजट जी। बजट जे मुतालिक़ मां ॻाल्हाईंदसि, छो जो उन्हनि खे बजट सुठो थो मिले। उर्दू मीडिया आहे जेका, उन्हनि खे बजट सुठो थो मिले, इन जे करे हू बिल्कुलु दिलि खोले करे कमु था कनि, आर्टिस्टनि जो ख़्यालु था रखनि, यानी हर चीज़ जो ख़्यालु था रखनि। उन्हनि खे लोकेशन्स सुठियूं थियूं मिलनि ऐं कैमरामैन उन्हनि जा सुठा आहिनि, उन्हनि जी हर चीज़ मतिलबु परफेक्ट आहे, मयारी कमु आहे। सॼो छा आहे ॻाल्हि बजट जी। उन्हनि खे बजट सुठो थो मिले, इन जे करे हू कमु सुठा था कनि। ईअं बजट सुठो अगरि असांजे सिंधी आर्टिस्टनि खे, इन्हनि खे डायरेक्टरनि खे मिलंदा, असांजे चैनल्स खे मिलंदा, त ज़रूरु उहे बि मयारी कमु कंदा, छो न कंदा। बिल्कुलु। अगरि बजट खे हिकु पासे रखे, अगरि ॿियनि शयुनि खे असां ॾिसूं त उतां जो माहौल, उतां जा माण्हू, जो की ज़ाहिर आहे हिकिड़ी असांजो कल्चरल डिफरेंसिस त थोरा घणा आहिनि, त उन्हनि खे बि कीअं कॉप अप कयो, उन्हनि खे अवां कीअं ॾिठो? उहो बि बहितरीनु आहे। उर्दू वारा सुठो आहे, सभु कुझु पंहिंजे हथ में बि आहे। मां ईअं सम्झंदी आहियां जो तव्हां कंहिंसां कीअं था ॻाल्हायो, तव्हांजे हथ में आहे। बिल्कुलु। हा, माहौल त तव्हां पाण ई मैनेज करे सघो था। सही। पर मतिलबु ॾिसो न, असां पाण त भले घणो ई मैनेज कयूं या केतिरो बि कोशिशि कयूं, माहौल जेको आहे उहो असां ते ज़रूरु असरअंदाज़ थींदो आहे। त उन माहौल जी ॻाल्हि थी करियां, जेकर मां त उर्दू मीडिया जो मयार त तव्हां ॿुधायो, पर सिंधी मीडिया जो भला कीअं था उनखे ॾिसो? उहो बि हिकिड़ो, अगरि इंडिविजुअली असां माहौल जी ॻाल्हि कयूं त माहौल बि त असरु करे थो न असांजे मथां। मां कमु कयो आहे, काफ़ी फ्रेंकली माहौल हूंदो आहे, काफ़ी मिली जुली करे माशाल्लाह। जॾहिं असांजो शूट ख़तमु थी वेंदो आहे, उन खां पोइ असांजो कीअं टाइम पास थी वेंदो आहे ख़बर ई न आहे पवंदी। आर्टिस्ट सभु पाण में वेठा हूंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं, गप शप हर चीज़ हसी मज़ाक हलंदो आहे। सो हा, बाक़ी तव्हांजो आहे मूड बिल्कुलु अकेले रहण वारो, बिल्कुलु मुंहुं बनाए करे रहण वारो, त पोइ त मुश्किल आहे। बाक़ी तव्हां घुली मिली करे आर्टिस्टनि सां रहो था त पोइ मिंटनि में टाइम पास थी वेंदो आहे। असांजा 2-3 ॾींहं कीअं गुज़री वेंदा आहिनि, आउट ऑफ सिटी वेंदा आहियूं अक्सर असां शूट जे लाइ। सिंधी में उर्दू मीडिया ते बि ईअं हूंदो हुयो? उर्दू में काफ़ी हिते ई कमु थिए थो, कराची में ई थिए थो, पर अगरि कोई ॾिसो आउट ऑफ कंट्री ॾेखारनि था या कोई अहिड़ी लोकेशन ॾेखारनि था त पोइ ॿाहिरि वञिणो थो पए शहर खां, न त पोइ घणो शहर में ई कमु थिए थो। अच्छा, हिन वक़्तु अवां ॿुधायो त अवां अदाकारी करे रहियूं आहियो हिकु सिंधी ड्रामे में, त उन जो जेको किरदारु आहे उन जे बारे में थोरो असांखे ॿुधाइजो। उहो त कहिड़ो किरदारु निभाए रहियूं आहियो? छा उहो किरदारु अवां जी ज़िंदगी सां या किथे न किथे उहो मुंसलिक रहियो आहे? किथे तव्हां पंहिंजे सोसाइटी में, एनवायरमेंट में उहो किरदारु ॾिठो आहे? मूंखे जेको सिंधी मीडिया में किरदारु मिलियो आहे, मूं जेतिरा मुंहिंजा ॿार आहिनि ड्रामे में। मुंहिंजी धीअ बि आहे, हुन में मुंहिंजो पुट बि आहे। सही। पर मां इहे सम्झंदी आहियां, ॾिसो किरदारु हूंदो आहे। बिल्कुलु। कहिड़ी बि एज में तव्हां हर किरदारु करे ॾेखारियो, उहो हूंदो आहे आर्टिस्ट। बिल्कुलु। तव्हां वॾी एज में नंढे ॿार जो किरदारु करे ॾेखारियो, उहो हूंदो आहे आर्टिस्ट। तव्हां नंढी एज में बुढ़ापे जो किरदारु करे ॾेखारियो, दादी अम्मा जो, दादा अबू जो, उहो हूंदो आहे आर्टिस्ट। हर रंग में रंगजी वञे, उहो हूंदो आहे आर्टिस्ट। मां ईअं सम्झंदी आहियां। बाक़ी किरदारु मुंहिंजी एज जे हिसाब सां या मुंहिंजी पर्सनैलिटी जे हिसाब सां बिल्कुलु डिफरेंट आहे रियासत ड्रामे में, त लेकिन मां एक्सेप्ट कयो, मां चयो असल चैलेंज इहो ई त आहे। चैलेंज आहे न, त तव्हां निभाए ॾेखारियो। बिल्कुलु। सो मां घणी कोशिशि कई आहे उनखे निभाइण जी, सुठे करण जी। वधीक नाज़रीन ॿुधाईंदा जेके ॾिसनि था त कीअं। अच्छा, हिन जी मोट कीअं मिली रही आहे? माशाल्लाह सुठो, काफ़ी हिट वियो आहे ड्रामा असांजो। हा, माशाल्लाह। अच्छा, मूं ॿुधो आहे ईअं यूजुअली असां इहे शयूं ऑब्ज़र्व कयूं आहिनि त जेके सिंधी ड्रामनि जो असांजो स्क्रिप्ट्स हूंदियूं आहिनि, उहे एतिरियूं सुठियूं कोन हूंदियूं आहिनि। पोइ अवां जे आॾो अगरि अहिड़ी का स्क्रिप्ट अचे थी त पोइ अवां उन में चेंज कंदा आहियो, का चेंजिस आणींदा आहियो, या एज़ इट इज़ तव्हांखे न बि वणे त न बसि करिणो आहे? ऐं न, ईअं त न हूंदो आहे। जेको राइटर जे लिखियो आहे, जीअं डायलॉग ऐं जीअं सिचुएशन में हू अदा करिणो आहे, त उहो कोशिशि कंदा आहिनि प्रोड्यूसर असां खां उहो ई कमु वठनि।
असांजी मर्ज़ी ते त डिपेंड न हूंदो आहे। बाक़ी हा, असांजे सिंधियुनि में इहा ॻाल्हि आहे, माड़ धाड़, कुल्हाड़ियूं, पिस्तोल, बंदूकां, झेड़ा, इहे ॾाढा ॾेखारिया था वञनि। बिल्कुलु उहो ई जेको असांजो हाणे त इहो कल्चर आहे ई कोन, असांजी शहरनि ज़िंदगियुनि मां त इहे सभु शयूं निकिरी चुकियूं आहिनि। थोड़ा शहूर वारा ड्रामा ॾेखारनि ताकी शहूर अचे ऐं माइंड चेंज थिए इन्हनि जो। मां ईअं सम्झंदी आहियां त थोरो हटी करे ॾेखारिनि, शायदि उहो ॾिसी करे बि अवाम बोर थी वई आहे। बिल्कुलु ईअं आहे, शुरू खां वठी इहो ई असां कल्चर ऐं ट्रेंड ॾिसंदा था हलूं, त इनखे चेंज करण जी ज़रूरत आहे। अच्छा कोमल, आख़िर में हाणे जो की असांजो प्रोग्राम इख़्तिताम जी तरफ़ आहे, त आख़िर में असांजे जेके नौजवान अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, अव्हां उन्हनि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदियूं, कहिड़ो पैगाम अव्हां वटि अव्हांजे नाज़रीन जे लाइ आहे? मां न्यू यूथ खे नौजवाननि खे इहो मैसेज ॾींदसि त तव्हां महिनत कयो, जंहिं बि शोबे में आहियो, जिथे बि आहियो, जेको बि कमु कयो था, दिलि सां कयो ऐं स्ट्रगल कयो। इंशाल्लाह अल्लाह कामयाबी तव्हांखे ज़रूरु ॾींदो। इंशाल्लाह इंशाल्लाह। महिरबानी कोमल अव्हांजी जो अव्हां असांखे जॉइन कयो अॼु, ऐं एतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं असां वंडियूंसीं, हिक ॿिए सां कयूंसीं, इंडस्ट्री जे बारे में, ड्रामनि जे बारे में ऐं सिंधी मीडिया जे बारे में। सो महिरबानी अव्हांजी जो अव्हां वक़्तु ॾिनो असांखे। शुक्रिया, तव्हांजी बि महिरबानी, मूंखे तव्हां घुरायो, तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी करे ॾाढो सुठो लॻो। थैंक यू सो मच। जी नाज़रीन, असांखे हाणे इजाज़त ॾींदो, प्रोग्राम असांजो हाणे इख़्तिताम थी चुको आहे। वरी सुभाणे अव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं नयनि महिमाननि, नयनि सेगमेंट्स ऐं सिंध जे इशूज़ सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।